कीअं आई लीला? तमामु घणो ख़ुशि। ख़बर थी सभई तो ते फ़ख्र करे रहिया आहिनि। ख़ुदि अदा गुल मोहम्मद चवे पियो त सजाद असांजे ख़ानदान जो नालो रोशन करे छॾियो आहे। सच लीला? अदा गुल मोहम्मद बि ईअं पियो चए? विसाह नथो अचे न, मिलंदे त ख़बर पवंदी। समझ में नथो अचे त मां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कहिड़ी तरह करियां। ॿुधाए सजाद, तूं बि ख़ुशि आहीं न? लीला जेकॾहिं हाणे मां तोखे हासिल करे सघां थो त हिन खां वधीक ॿी ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ त सचपच हीअ अवार्ड मुंहिंजे लाइ वाक़ई वॾी नेमत आहे। भाभी चवे पई त जल्दी मूंखे ॾिसी अदा सां ॻाल्हि कंदी। भाभीअ खे बि ख़बर न आहे कॾहिं मौक़ो मिलंदो। तूं अॼु असां वटि अच न, भाभी खे तोसां मिलण जी ॾाढी सिक आहे। कीअं आहे भाभी? एज़ यूजुअल, पर तुंहिंजी कामयाबी करे ॾाढो ख़ुशि। इहो भाभी करे सघे थी। भले संदसि दिलि ॾुखनि सां सथी पई हुजे पर ॿिए जी ख़ुशीअ लाइ पंहिंजे दिलि में जाइ ज़रूरु पैदा कंदी। शी इज़ रियली ग्रेट। अम्मा ॾिस, अदो आयो आहे। कहाँ? बिस्मिल्लाह मुझे बच्चों अच्छी हो। अब्बा अब्बा नहाया। अम्मा अल्लाह सुखी रखे। वे अम्मा वे, अम्मा वे ना। अदा अवार्ड तो दिखार। हाँ अवार्ड तो भी दिखार वो। हाँ ये थे असांजो अवार्ड। अम्मा ॾिस, ही अथई अवार्ड। अदा ही तो घरो आहे। ऐं हेॾे कर मां बि त ॾिसां ख़बर त पवे त छा ॾिनो आहे न टीवीअ वारा। ऐं हा ऐं ही त टामे जो आहे ऐं मोने न त सोने जो पाणी बि न चाढ़ियो आहे। भला हिन जी जे क़ीमत लॻाइजे त छा वरी थींदी? चाची कुछ शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जी क़ीमत कॾहिं कथे न सघिबी आहे। इहे त बेबहा हूंदियूं आहिनि। अड़े अमड़े कहिड़ी दुनिया में थी रही। भला हिननि शयुनि सां बि कॾहिं पेट भरियो आहे? तू परेशान न थी अम्मा, तुझे मसले हल करण लाइ कुछ मिलियो आहे। हाँ बा सच तो चवी। मां भी तो ॿुधा त घणा पैसा मिलिया है? 2000 मिलिया। 2000? छड़ा 2000 बस? इहा क़ीमत लगाई अथन तुंहिंजे ॾींहं राति जो जागन जी। बाक़ी तुझी तारीफ़ में मोन ज़मीन आसमान ही खणी मथे ते खण। बात त वॾो थे आया त तू हेड़ो आ। अम्मा शुक्र कजो 2000 मिलिया न त पहिरीं त ईअं ई थे मोटायां। अदा 200 तव्हांखे मूंखे ॾियणा आहिनि। मूंखे नओं सूट पंहिंजी साड़ी जी सालगिरह में पाइणो आहे। आया 2000 खण जी मूंखे बि ज़रूरत आहे। छो मां तोखे वरी 1000 छा खपे? अब कुछ ॾींहं थींदा जो बेगम सिद्दीक़ीअ खां उधारा वरिता हुआ। उधारा वरिता? छो? अरे बा घर जी ज़रूरत लाइ वरितम, को पंहिंजे लाइ त कोन वरितम। ऐं मूंखे ॿुधाइण ज़रूरी न सम्झव। अबा सोचम त जॾहिं तो वटि पैसा ईंदा त ॿुधाईंदीसां। अब खामखा तोखे ॿुधाए परेशान छो कयो? कॾहिं सम्झंदो। वठो पैसा वठो त लहे लुड़। ये वठ। अय अब्बा अल्लाह वधाईंदी। अल्लाह कंदो कॾहिं हथ न मुंझंदई। हाँ धनी तू वठ। थैंक यू अदा। अरे अब्बा तो त कुछ खाधो भी न हूंदो। ऐं मूंखां त ॻाल्हि विसरी वई। अच जल्दी अच जल्दी। बस बस अमान घणो परेशान न थी। कोने बुख मूंखे। न चाची ईअं ई पियो चवे। खाइण लाइ कुझु हुजे त मूंखे बि ॾियो। अरे मां सदके वञा मुंहिंजी बचड़ीअ बि कुझु न खाधो आहे। ही खोड़ माने ही मिठो बि अलाए किथे वञी मुओ आहे। अचे त होटल तां कढ़ाई था घुराए वठूं। ऐं असांखे बि खाधे के ॾींहं थिया आहिनि। कान्हे ज़रूरत कंहिं कढ़ाई बढ़ाई जी। घर में जेको रधो आहे उहो खणी अचो त खाऊं। अरे अब्बा घर में त दाल रधी आहे। भला मां इहा खाराईंदसि त पंहिंजी बचड़ीअ लीला खे। ॾाढी थो ॿुधाई का रोज़ रोज़ थी अचे छा मूं वटि? न चाची तव्हां को ख़्यालु न कयो। मां का हिन घर में महिमान आहियां छा? ऐं मुंहिंजी अमड़ भला दाल बि का खाइण जी शइ आहे। इहा पोइ खाई खाई असांजा त आंड्रा ई सड़ी विया। वरी पैसा बि हड़बो हुजनि त छो माण्हू पंहिंजे रूह खे सिकाए?
हाँ भला कुछ खाने ला दींदी भैया तो बाबा तोखे तो असांजो कॾहिं ख़्याल ई कोन्हे। अदा ये मां ड्राइंग रूम में रखा हाँ जेको भी ईंदो ता हुन ते रोब वेंदो। ख़बर अथव सुबुह का पाड़े वारनि असांजी केॾी खुशामद कई आहे। ॾिसजो ॼाण था तव्हां सां मिलण अचनि। किताब ॾाढा महांगा थी विया सम्झ में नथो अचे ख़रीद कजे या न। किताब खणी केॾा महांगा थी वञनि पर तव्हां ख़रीद ज़रूरु कंदो। छा करें ख़रीद त करणा ई पवंदा छो त पढ़ण खां सवाइ रही बि नथो सघिजे। हाणे हिन किताब खे मुंहिंजी लाइब्रेरी में हर हाल में रहणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ई मां त किताबनि खां सवाइ रही न सघंदासीं। तोखे ख़बर आहे मां तोसां रुगो इन ज़ौक़ जे करे ॻाल्हाईंदो आहियां न त आम माण्हुनि सां ॻाल्हाइणु मूंखे पसंदि ई कोन्हे। जी बिल्कुलु। किथे में विया घणनि ॾींहंनि खां पोइ बि नज़र अचे। ॻोठु वियो हुउसि। ॿुधायो कोई किताब पसंदि आई? साॻियूं किताबनि को नओं त नज़र ई कोन थो अचे। हिकु ॿिनि हफ़्तनि में अची वेंदा। वाकई बिल्कुलु। पोइ त पंहिंजी रोज़ मुलाक़ात चऊं। अबा मिठू सदोरो थी वञी नथो। अमा चवां बि थो हिकिड़ो मिंट तरस त वठी थो अचां। अलाए तुंहिंजो इहो हिकिड़ो मिंट कॾहिं पूरो थींदो। अमा वञा थो न भला। अरे छोरा ने भागा ॿुधी कोन थो यका पे तुंहिंजा इहे वार संवारजनि। भला आहे बि त शहज़ादो पोइ यका वार छो न सवारजनि। तो पंहिंजी शिकिल ॾिठी आहे तोखे चङी आहे। अमा ॾिसे थी कीअं पई ॻाल्हाए हाणे त मां चंबो त वठी रामभाट कंदी। खणी त ॾेखार भला। जैनी ॿुधी थी। अरे अरे ॿुधो कोन था भई। इहो छा आहे? अरे अब्बा छा आहे वरी छा आहे इहो ई सदा कोयल काव वारो छेड़ो। अदा अम्मा सुबुह का खंड वठी अचण जो लाइ चयो अथसि। चयोमांसि त वठी छो नथो अचे त मारे थो। मिठू क्या चङी ॻाल्हि आहे। अदा अमा पुछो त छा पे चई। छा चयो भई ॿुधा भला। ॾिस जनी तूं सियाणी थी हर वक़्तु जो चर्चो चङो कोन्हे। शाबाश मिठू बाबा तूं वञ खंडु वठी अच। शाबाश। अमा या चांहि न मिलंदी छा? अरे अब्बा मिठू खंड वठी अचे त चांहि ठाहियां न। असद तूं अॼु वियो नहीं? काॾे अदा? ट्यूशन पढ़ाइण। अदा मूं ट्यूशन पढ़ाइण छॾे ॾिनी आहे। छॾे ॾिनी अथई? छो? अदा नंढड़ी शयूं हासिल करे माण्हू उते बीहजी वञे थो। अॻिते तमामु अॻिते सितारनि ते कमंद विझी नथो सघिजे। इहो वरी तोखे कंहिं ॿुधायो आहे? अदी काइनात। अदीअ मूंखे ट्यूशन पढ़ाइण खां मना कई आहे ऐं मूंखे बि ज़ाती तौर ते इहो पसंदि न आहे। मां फ्री थी टॉफिल जो कोर्स करणु चाहियां थो। टॉफिल तो करणु चाहीं? अदा मुंहिंजो इरादो आहे त मां टॉफिल करे पोइ स्टेट्स में एडमिशन वठां ऐं पोइ जे ख़ुदा चाहे त मां उते ई वञी सेट थींदुसि। अमेरिका में रहणु थो चाहीं? जी अदा मूंखे पंहिंजो नंढो मुल्क पसंदि कोन्हे। मूंखे त दुनिया जे सभ खां वॾे ऐं शानदार मुल्क में रहण जी आरज़ू आहे। उते रहण जी क़ीमत ॼाणी थो? मुंहिंजा भाउ अमेरिका में सख़्तु महिनत ऐं जफ़ाकशी जी ज़रूरत आहे। जॾहिं माण्हू सॼो ॾींहुं जानवरनि जी पूरो थो करे तॾहिं वञी था केस ॿ पैर निंड जा नसीब थियनि। तो जॾहिं माण्हू खां एॾो कमु पुॼंदो? अदा मूंखे चाहे छा बि करिणो पए पर मां स्टेट्स ज़रूरु वेंदुसि। अच
चच गुलमन खान चाकर खान यार पंचो वजीर जो पुट जो तो बड़े खैर आ साईं हाँ प्यारा चला खुश मजे में खैर साईं मजा बाबा खुश है पास खुश वियो साईं देखो रे भला प्यारा चाकर खान आए ना घर भोतार आहे त सही पर शायद तव्हां सां न मिली सघे कंहिं सां मिलण खां मना करे छॾी अथसि यार केड़ियूं तो ॻाल्हियूं करी पर प्यारा मूं सां न मिलंदो चाकर खान इंसाफ़ न तुंहिंजा गुलमन खान 100 जो नोट को थई खुलियो मोट खुलिया कोन के दा हा छो न दे बार कर यो कड़क दे यो अच्छे प्यारा न साईं हिन कहिड़ी ज़रूरत आहे अरे प्यारा तूं वठ रख पाण वटि यार पंहिंजा पाण में न यार ॾाढा ज़ोरावर आहियो हाणे ॻाल्हि ॿुध चाकर खाने खे वञी चओ त नवाब साहब आयो आहे तमामु ज़रूरी कमु आहे तव्हां वेहो ऐं ॾिसां थो भोतार खे वारो कर वारो वारो नवाब साहब छा ख़्यालु आहे तव्हांजो त चाकर खान कमु कंदो ॿुध त सही यार कमु न कंदो त पोइ यारी वरी छाजी आहे तूं पंहिंजो पाण खे अॼु खां वठी सेक्रेटरी सम्झ पर ॿुध हिकिड़ो शर्त अथई कहिड़ो मारे यार जो कमु थिए नवाब साहब बसि ईअं सम्झो त तव्हांजे यार जो कमु थी वियो अॼु ई था टेंडर पास कराए वठूंसि ॿियो छा ईअं चइजांइ यार प्यारा खान छा ॻाल्हि आहे बसि नवाब साहब आयो आहे नवाब साहब कहिड़ो नवाब साहब बसि नवाब अली न आहे जेको पाण वटि अॻे ईंदो उहो आयो आहे अड़े इहो नवाबू प्यारा मां जो तोखे चयो त मां वटि ख़ासि महिमान अचणा आहिनि कंहिंसां मुलाक़ात न आहे करणी बाबा साईं हिकिड़ो मिंट हुन ग़रीब इज़त जो सुवालु आहे हू कंहिंखे वठी आयो आहे पाण सां गॾु हिन नवाबू जी वरी कहिड़ी इज़त आहे बाबा साईं तव्हांजे मुआवे न कंहिं ग़रीब जो कमु थिए उनमें कहिड़ी ख़राबी आहे अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी अथव प्यारा लॻे थो पियो त तोखे नवाबू खे माल मलीदा करायानि तॾहिं तुंहिंजी वकालत करेंसि न बाबा साईं हुन ग़रीब पंहिंजो ई खीसो ख़ाली आहे त मूंखे छा कराईंदो चओ तूं हल मां अचां थो ठीकु आहे बाबा साईं सजाद तूं अञा हाणे तोखे यादि पियो कयोसीं ॾिसो भाभी तव्हां यादि कयो मां न अचां ईअं थी सघे थो अच्छा ख़बर थी सजाद अॼु मूं पल्ले में पुलाव रधो आहे तोखे त वणंदो आहे न ॾिसो भाभी आहे न की जवाई नज़र कीअं ख़ुशबू सूंघे बिना दावत ठकाइजी कयोदमि ऐं हा यादि आयो तुंहिंजी दावत बि त ॾियो आहे सच सजाद तकरीब में तूं ॾाढो शानदार लॻी रहियो आहे छॾियो भाभी छो था पुछ ॿधी महिरी कयो वाकई मां सच पई चवां हेलो किड्स छा हाल आहे अंकल असां तव्हांखे टीवी में ॾिठो आहे असांजी मिठाई खोड़ मिठाई बाबा खोड़ मिठाई अंकल देर आसन सां कमु न हलंदो चङो बाबा तव्हां तयारु थियो त हलूं न छा खाईंदो आउं त आइस्क्रीम खाईंदसि हा ऐं सनी छा खाईंदो सनी बि आइस्क्रीम खाईंदो हा मूंखे ख़बर आहे लीला ॾिस केरु आयो आहे आंटी अंकल सजाद कांग्रेचुलेशन सजाद थैंक यू वेरी मच ॾिस लीला दिलि सां दिलि केरु आहे अञा पाण सवेले ते हिनखे यादि कयो हो मां टेबल ते मानी रखां थी तव्हां वारो जल्दी हथ मुंहुं धोई अचो शाबाश मम्मी ॾिसो असांजा हथ त साफ़ आहिनि न न स्वीटी सनी इहा ॻाल्हि सुठी न आहे वञो हथ धो शाबाश सॉरी अंकल ऐं हा सजाद गुल मोहम्मद तोखे यादि पियो करे
चई पे तो ऑफिस में अचे को ज़रूरी कम अथस। हाँ ऑफिस में वरी छो सॾायो अथई? अलाए, ख़बर न आहे। अचाए वञी बोर थींदुसि। ज़रूरु वञे। अदा जी तबियत जी त ख़बर अथई, नंढड़ी नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते बि दिलि में कंदो आहे। केड़ी पई सुसफुस हले? भाभी छो घुरायो अथई? खबर न छो, थी सके तो शादी मुतालिक हुजे। ईअं बिना चवण जे? बिना चवण जे छो? केतिरा भेरा चई चुकी आहियांसि, थी सके तो ज़िद तां लथो हुजे। अरे भाभी मूंखे त खोड़ो कोन थो लॻे। ईअं न चओ सजाद, माण्हू हला मां उमीद त न लाहे। तूं मिली त ॾिसीस, ॿुधाए तो हुयो मां त तुंहिंजी केॾी साराह पई कयईं। ईअं कंहिं लाइ आख़िर बि उकलंदो आहे। केड़ा पिया घाट घड़जन? भाभी तकरीब वारी रात अदा छा छा न चयो हुयो सजाद लाइ। हाँ, मूंखे त पंहिंजे कननि ते यकीन ई न पे आयो। ऐं अॼु बि त चई पे त सजाद असांजे ख़ानदान जो नालो रोशन करे छॾियो आहे। ऑफिस में हर को मुबारकूं थो ॾे। अचो भला। अचो। हाँ प्लीज। सनी हनी अचो मानी खाओ। छोकरा मौसम बदलजी वई आहे, हाणे तोखे हिकु ग्रांड पार्टी ॾियणी पवंदी। हिकु छो भाभी, ॿ ॾींदासीं। कीअं नीला? बिल्कुलु। डिस्पैच कर छॾिजे। यस सर। साईं बात सजाद साहब आहिनि बीठा आहिनि। केरु सजाद? साईं तव्हांजो सोट टीआर हो जंहिंखे अवार्ड न मिलियो। अरे चरिया पोइ हुनखे तूं ॿाहिरि बीहारे छॾियो, वञ वठी अचीस। साईं तव्हांजो ऑर्डर आहे त मुंहिंजी इजाज़त सां कंहिंखे बि अचणु न ॾिनो वञे। त ठीकु आहे, तूं वञ जल्दी जल्दी वठी अचीस। वञ 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 वञ। हाँ सजाद, वेलकम वेलकम, मुबारक। महिरबानी। किथे है सजाद? बसि हमणे तव्हांजे राज में पिया गेलियूं। अच अच, वे वे वे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। अकेला अकेला पिया अवार्ड वठो। वे। महिरबानी। यार सजाद, सच पुछी त मूंखे तुंहिंजी कामयाबी ते ॾाढी ख़ुशी आहे। शर्तो त असांजे ख़ानदान जो नालो रोशन करे छॾियो आहे। छा पीअंदे? चांहि खणी घुरायो। चांहि घुराए था वठूं। जी साईं। बाबा असांखे फर्स्ट क्लास चांहि पीआ। साईं तव्हांजा ड्रामा मां ॾाढे शौक़ मां ॾिसंदो आहियां। साईं तव्हां असां मिसकिननि जूं ॻाल्हियूं लिखंदा आहियो। ख़ुदा तव्हांखे भलाई जा भाङा ॾींदो, ख़ुदा कंदो ख़ुशि हूंदो। अरे ॻाल्हियुनि जा गईर, तूं हल चांहि खणी आ, हल 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 हल। ॾाढो शौक़ु अथनि तोसां मिलण जो यार। मुंहिंजो कुझु कुलीग्स बि आहिनि, उहे बि तोसां मिलण था चाहिनि। हा हा, कमाल सां मिला, मुंहिंजो दोस्त आहे। हाँ कमाल,
कीअं आई ख़ुदा जो शुक्र आहे कमल ॿुध वो मूं वारो सौट सजाद आयो आहे हा हा मिलणो थी सच मिलीस अरे बाबा सजाद टीवी वारो बाबा टीवी वारो सजाद हाँ कीअं न ईंदो अरे मुंहिंजो अज़ीज़ आहे दा अरे तुंहिंजे लाइ खणी वॾो माण्हू हुजे पर मुंहिंजो त नंढो आहे अज़ीज़ आहे मुंहिंजो हा हा तूं अच अच ॿियो बि हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हा रसूल बख्श सां मिलां हिनखे बि ॾाढो शौक़ु आहे तोसां मिलण जो हा रसूल बख्श कीअं आहीं ठीकु आहीं अच्छा यार ॿुध तुंहिंजो हिकिड़ो महिमान मूं वटि वेठो आहे हा टिकी भॼी वियो न सजाद सजाद हा हा अच न अच मिलीस अरे तुंहिंजे भाउ जो बि कमु थी वेंदो तूं अच त सही हा अच बस सजाद माफ़ कजांइ यार मुंहिंजनि किन कुलीग्स खे यकीन ई कोन थो अचे त टीवी ते अवॉर्ड वठण वारो को मुंहिंजो बज़ीज़ थी सघे थो यार मूं वारे साहब खे त तोसां मिलण ॾाढो शौक़ु आहे सेक्रेटरी साहब तोसां कचहरी करणु थो चाहे यार उनखे बि इहो अदब अदब सां ॾाढो शौक़ु आहे पंहिंजो छा वञे सजाद पाण वञा तालका सुधरी पवंदा यार यकीन कर उनखे जॾहिं ख़बर पई त तोसां मुंहिंजी इजाज़त आहे त ॾाढी ख़ुशामद कई हूअं त कंहिं ख़ाली खान खे खंगे ई कोन बाबा बसि मूंखे विहारियईं चांहि पीआरियईं ॻाल्हियूं कयईं अचे अदब अदब जूं ॻाल्हियूं कयईं अचे ड्रामनि जूं ॻाल्हियूं करणु लॻो बुखा त पघर मूंखे वई पियो आहे बहरहाल गीतूं ॾेई मिड़ई कमु कढी वियुसि भलंदुसि त पाणी ख़बर पइजी वेंदई लीला अञा मानी न खाधी थई भूख काने हिकु नाश्तो न करी पता अञा कुछ भी न खाधो थई छा ॻाल्हि आहे कुछ भी न लिकाए थी मूंखे ॼण ख़बर न आहे त कंहिंजो इंतज़ार थिए पियो भाभी एतिरी देर थी वई आहे अलाए छो सजाद जी फोन ई न आई आहे हाँ मूंखे पाण सम्झ में नथो अचे छाजे करे एॾी देर कई अथसि अलाए छो तू परेशान न थी हल कुछ खाओ सब ठीक थी वेंदो अच्छा अस्सलाम वालेकुम हाँ कमाल अच्छा 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 सजाद अहमद आया को ॿियो वारी वेठो आहे गुलमोहन सजा साहब खे न सुञाणो यार मुल्क जी ममताज़ हस्ती आहे हाणे ठहियो ख़ुशामद न करींसि सौंस तो चईंसि यार तुंहिंजे भाउ खे ड्रामनि में खणाइणो आहे बसि ॿियो छा बस साईं जे हाणे बि मुंहिंजे भाउ जो कमु न थियो त चइबो त क़िस्मत फिटल अथसि यार कहिड़ी ॻाल्हियूं थो करी भई सजाद जे हूंदे उनखे ड्रामनि में कमु न मिले कीअं थो थी सघे सजा साहब बि का महिरबानी करे बाक़ी त टीह वारा मूं वारे भाउ खे खंगनि ई नथा गेट ताईं मोटाए था छॾनि हा टीवी वारा वाकई ईअं कनि था हलो 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 कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि अचो सजाद ये मुंहिंजो फास्ट फ्रेंड आहे वियो साईं वियो 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 वियो
सजादी वडेरो माण्हू आहे नौकरी करण हिन का ज़रूरत ई कान्हे का बसि शौक़िया नौकरी करे पियो टीवी घुमण ॾाढो शौक़ु अथसि बसि साईं छा कजे टीवी जी दुनिया ई अहिड़ी आहे कंहिंजी न दिलि चाहींदी पंहिंजे फनकारनि सां वञी मिलिजे ऐं चमकंदड़ सितारनि खे ॾिसी दिलि खे ख़ुशी थिए कीअं पियो ॻाल्हाए हा यार तुंहिंजो शौंकड़ो पूरो थी वेंदो भाउ तोखे टीवी स्टेशन घुमाईंदो टीवी वारनि सां मिलाईंदो असीं तोखे टीवी ते छॾियो ईंदा आहियूं भाई केरु आहे तव्हांखे ख़बर बि आहे पोइ बि मूंखे 6 वॻे खां अॻु डिस्टर्ब छो था कयो मुसरत बाजी आया है सरत किथे आहे इजो खादमा हाजिर आहे कमाल आहे मुसरत ही वक़्तु आहे अचण जो हाणे अहिड़ी बेमुरवत न थी पहिरियां अंदरि त अचण दी आहे अच न कंहिंजी निंड जो ख़्याल न कंहिंजे आराम जो हाणे ॿुधाए कहिड़ी मुसीबत अची पई अथई साह त पटण दे काइनात अचण सां ई हमला शुरू मूंखे ख़बर न हुई त तूं घर आए सां ईअं पेश ईंदी आहीं ऐं मूंखे बि ख़बर न हुई त तूं अची मुंहिंजे आराम में ख़लल विझंदी आहे हाणे मुंहुं न सुजाए ॿुधाए कहिड़ो मसइलो आहे ताहिर तोखे कीअं लॻंदो आहे कहिड़ो ताहिर हद थी वई हुते हू वीचारो आहे जेको तोखे पंहिंजो ख़ैर ख़्वाह थो सम्झे ऐं हिते तूं आहीं जंहिंखे ख़बर ई न आहे अड़े हा हू तो वारो मजनू जी हा ऐं आऊं उन्हीअ जे मुतलिक़ तोखां मशवरो वठण आई आहियां मशवरो हा इहो ई त ताहिर कीअं आहे शक्ल सूरत जे लिहाज़ खां त ठीकु आहे ऐं लाइफ पार्टनर जे लिहाज़ खां कीअं आहे सरत हिकु जूनियर वकील तोखे ख़ुशी ॾेई सघंदो ताहिर जूनियर ज़रूरु आहे काइनात हा इहो ई त ताहिर कीअं आहे शक्ल सूरत जे लिहाज़ खां त ठीकु आहे ऐं लाइफ पार्टनर जे लिहाज़ खां कीअं आहे सरत हिकु जूनियर वकील तोखे ख़ुशी ॾेई सघंदो ताहिर जूनियर ज़रूरु आहे काइनात पर हू कॉम्पिटेंट ऐं माली लिहाज़ सां ठीकु ठाक बि आहे बाक़ी प्रॉब्लम त बसि इहो ई आहे त कोई तोखे दिलि सां चाहे बि थो या न इन ख़्याल खां त मजनू जो भाउ थो लॻे बसि मूंखे तोखां इहो ई पुछणो हो बाक़ी ख़ुशी का पैसनि सां मिलंदी आहे छा पागल न थी पछताईंदी जॾहिं हिकु प्यारु करण वारो शख़्स मिली रहियो आहे त छो पछताईंदसि सरत तूं पढ़ियल लिखियल थी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी कहिड़ियूं ॻाल्हियूं बाबा अॼु जे दौर में तूं नहीं थी ना हिन में तुंहिंजे पुराणे अहमक आइडियल लाइ का गुंजाइश न आहे अॼु जे तूं सही मायने में त ज़िंदा रहण थी चाहीं न त तुंहिंजे आइडियल में इहे सलाहियतूं हुजनि जेके तोखे मादी ख़ुशियूं ॾेई सघनि मादी ख़ुशियूं हा बैंक बैलेंस गाॾियुनि जा नवां नवां मॉडल वॾो बंगलो जंहिंमें तूं के राणी जी रही सघीं ऐं समाजी रुतबे जा माण्हू चवनि त हू ॾिस फलाणी बेगम वञी रही आहे न बाबा मूंखे त बसि ताहिर ई अलाए कीअं मिलियो आहे अगरि तूं इन ते इक्तिफ़ा थी करे सघीं त पोइ सलाह मशवरे जी कहिड़ी ज़रूरत आहे लेकिन हिकु दोस्त जी हैसियत में मां इहा सलाह ॾींदसि त फ़ैसिले करण में जल्दी न कजां फ़ैसिलो त थी चुको आहे हा जी हा मोहतरमा ईंदड़ हफ़्ते मुंहिंजी शादी थी रही आहे मूंखे शॉपिंग करणी आहे प्लीज़ उथ असांजी मदद कर ॿाहिरि ताहिर बि इंतज़ारु करे रहियो आहे तूं पागल त न थी वई आहीं प्यार शइ ई अहिड़ी आहे काइनात ऐं पोइ ही सलाह मशवरे जो ड्रामो शायदि तोखे ख़बर नाहे काइनात इंसान फ़ैसिलो हमेशह पाण कंदो अथई बाक़ी इहे सलाह मशवरात बसि फ़ैसिले खे मज़बूत ई बनाइण लाइ हूंदा आहिनि अॼु मां तोखां ही छा ॿुधी रही आहियां काइनात प्यार जॾहिं दिलि में देरो ॼमाईंदो आहे न त पोइ मूं जहिड़ी छोकिरी खे बि इज़हार लाइ लफ़्ज़ मिली वेंदा आहिनि हा ऐं पोइ इहो इज़हार सॼी ज़िंदगी रुआरींदो रहंदो आहे चङो भला लेक्चर बंदि कर प्लीज़ हल मूंखे शॉपिंग लाइ देरि थी रही आहे ऐं हा डिनर ताहिर ॿाहिरि कराईंदो ठीकु आहे
घर जी मानी का तो जान छुटी पर हाँ डिनर के वड़ी होटल में थींदी। ठीक है, बस तू तैयार थी वहीं। हेलो। केनो इंतजार करायो थी। छा कयां लीला, अदा गुल मोहम्मद मां मसे मसे तो नहीं जान छुटी, सिधो ॾांहुं आया। खबर थी मां केॾी परेशान आहियां। हाँ, एहसास आहे। छो घुरायो हुयो अदा? तूं कहिड़ी थी उम्मीद रखी? तोखे का तब्दीली नजर न आई? तूं छा थी सम्झी त काफ़का जे किरदार मेट्रोमॉर्फोसिस वांगुरु अदा गुल मोहम्मद में उमालक का तब्दील अची वेंदी? अञा न बदलियो आहे? जी न, अञा बि साॻी कामोर की ज़हनत जो मारियल माण्हू आहे। इनकार कयई? छा खां? मूं जो पुछियो आहे इहो तूं सम्झी थो? लीला एतिरो सादो थियणु चङो कोन्हे। अदा गुल मोहम्मद छा एॾो बेवकूफ़ आहे जो बिना कंहिं हिसाब किताब जे असांजी राह तां हटी वेंदो? आख़िर कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? बेइंता फज़ूल। मूंखे न ॿुधाईंदे? ॿुधंदी आहियां। प्लीज़। पंहिंजो स्टेटस वधाइण जे लाइ मूंखे घुरायो आई, माण्हुनि खे इहो ॾेखारण लाइ त हीउ जेको बांदर आहे जेके तई एॾी अहमियत पिया ॾियो, इहो मुंहिंजे इशारनि ते नचंदो कुॾंदो ऐं कमाल ॾेखारींदो आहे। मां जंहिं वक़्तु बि चाहियां न कि अलादीन जे जिन जीअं हासिल करे सघां थो, मुंहिंजे हुकुम जो ग़ुलाम आहे। सजाद, इहो तूं छा पियो चवीं? न सम्झी लीला, अदा गुल मोहम्मद जे ऑफिस में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे पंहिंजे हवाले सां मुंहिंजी ज़ात में दिलचस्पी आहे। अदा गुल मोहम्मद उन्हनि माण्हुनि जे मजबूरियुनि जो फ़ाइदो वठणु ऐं मुंहिंजे अवार्ड खे कैश करण जे लाइ घुरायो हो। सजाद, तो मूंखे टिॼारे छॾियो हुयो। छा मतिलबु? अदा जी त ख़बर आहे, पोइ पाण खे अज़ियत ॾियण जो फ़ाइदो? शायदि मां ई मैसोचिस्ट थी वियो आहियां, पंहिंजो पाण खे अज़ियत ॾियण में मज़ो थो अचे। मुंहिंजे हूंदे पाण खे अज़ियत ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? लीला, तोखे अज़ियत ॾींदुसि त हुनजी सज़ा केरु भोगींदो? इन खां चङो न आहे त मां ज़हर खे पंहिंजे अंदर में पाण ई उथे छॾियां। न सजाद, मां तोखे ईअं करणु न ॾींदसि। पंहिंजे लाइ न सही, मूं लाइ तोखे जीअणो आहे। भला वरी इहो मथे में सूर त न पियो अथई? न, कूड़ त नथो ॻाल्हाईं? न, तूं परेशान न थी, सभु ठीक थी वेंदो। खिलीं तूं, ॾिसजां हर तरफ़ गुल टिड़ंदा, रंग ऐं ख़ुशबू सां वासिजी वेंदासीं असीं। पाण भई ॻोठ ॾांहुं मोटी हलंदासीं, जिते भंबोड़ियूं पकड़ींदा हुयासीं, पोपटनि जे पोयां ढोड़ंदा हुयासीं। लीला, तूं भले ख़्वाब ॾिस, मूं ख़्वाब ॾिसण छॾे ॾिना आहिनि। न सजाद, माण्हू पंहिंजे ख़्वाबनि खां सवाइ छा आहे? ऐं तो वटि जेका अमानत आहे सा त अञा नई नस्ल खे बि ॾियणी आहे। नज़रिया माण्हुनि जे लाइ हुजणु खपनि, माण्हू नज़रनि जे लाइ न। जर्मनी जे अज़ीम शाइर गोइटे चयो आहे त नज़रिया ख़ाकी आहिनि, ज़िंदगी जो वण सरसब्ज़ आहे। पर इंसानी तारीख़ में जाह पसंद इक़्तिदार परस्तनि हमेशह इंसान जी जॻह ते नज़रियनि खे अहमियत ॾिनी। उन्हनि पंहिंजी ऐश इशरत ऐं अंदर जे तस्कीन लाइ महकूम, मजबूर ऐं साधन माण्हुनि खे नज़रियनि जे ख़ूबसूरत ॼार में जकड़े संदन रूहानी, इख़लाक़ी ऐं मुआशी इस्तेसाल कयो। ऐं नतीजे में वरी इंसानी फितरत उन्हनि नज़रियनि जे कोटनि खे किराए नीस ते नाबूद करे छॾियो। नज़रियनि जे शिकस्त सां इंसानी तारीख़ भरी पई आहे। हीअ हाणे जेको
इश्तराकियत जो ज़वाल आयो आहे त उन जो बि ख़ासि सबबु इहो आहे त इहो नज़रियो इंसानी फितरत जे मुताबिक़ कोन हो। मथां वरी सितम ज़रीफ़ी इहा जो पौरियत आमरियत जे दिलि फ़रेब नारनि सां माण्हुनि खे बेवकूफ़ बनायो वियो, जॾहिं त आमरियत इंसान जे लाइ फ़ाइदेमंद थी नथी सघे। मशहूर अदीब काफ़का चयो आहे त जॾहिं बि इंसानी फितरत ते पाबंदियूं मढ़ियूं वयूं आहिनि त उहा बग़ावत करण ते लही ईंदी आहे। अहिड़ी बग़ावत जंहिंमें ख़ुदि हुकूमतूं, इदारा ऐं नज़रियो बि टुटी टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आहे। Any question? No. दी जे कमरे में छा खणी आई आहीं? आई छोरी छा खणी ईंदसि? पोइ यकियो कमरे अंदर छापे कई? कमरे अंदर छापे कई? आई तू कम जी वडड़ी आई जो पुछी थी? पोइ हिते छा लिकायो अथई? मां बि त ॾिसां। परे थी छोरी, हणा ने चंपो। घोड़ा छे हाणे तो जुल्म थी वियो। छोरी बी त तोखे सिधो थी करे। करे 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 हां परती रोज जान हर करे मुझे ज्योति मारी ज्योति भी तू के दे मेरी मारे जान करे छुट्टी मारी मुखे हां छुट्टी मारी उठा हां चल कराई चलवा कराई कुश्ती है राणे मुझे मार दिया। चुप कर। तव्हांखे न वञो पिया छा? हा पर एॾो सवेल ॿारनि खे न पढ़ाईंदा? लीला खे चओ या पाण ॿारनि जो होमवर्क ॾिसी छॾिजांइ। मूंखे तव्हां सां कोई ॻाल्हाइणो आहे। ॾिस नरगिस, मूं वटि टाइम कोन्हे को। मूंखे प्रमोशन जे सिलसिले में अपॉइंटमेंट मिली आहे। छा था सम्झो त कमु थी वेंदो? कम त कॾो कजो थी वञे हा, पर तुंहिंजे ख़ानदान में ठपो त जान छॾे। पर मुंहिंजे ख़ानदान सां रिश्तो करण वक़्तु तव्हां ॾाढा ख़ुशि हुआ, हर वक़्तु सराहींदा हुआ। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त अॻिते हली तुंहिंजे ख़ानदान खे ख़्वार थियणो पवंदो। गुल मोहम्मद साहब, इहो त तव्हांखे पहिरियां सोचणु घुरिजे हा त मुंहिंजो ख़ानदान सदाईं हुकूमत में न हूंदो। हा, इहा त मूंखां ग़लती थी वई। तुंहिंजे ख़ानदान मूंखे ॾिनो छा आहे सवाइ हिकु मामूली नौकिरी जे? नरगिस, जेकॾहिं मां चाहियां ऐं थोरो सब्र कयां हा
त छा हासिल न कयां? तोखे ॾिसी मां अंधो थी वियुसि, जॾहिं त शहर हसीन ऐं आला ख़ानदान जी छोकिरियुनि सां भरियो पियो आहे। रुगो माण्हुनि खे सही हिसाब करे पंहिंजी क़ीमत जो अंदाज़ो लॻाइणु खपे। गुल मोहम्मद साहब, इहो त तव्हांखे पहिरियों सोचणु घुरिजे हा त मुंहिंजो ख़ानदान सदाईं हुकूमत में न हूंदो। हा, इहा त मूंखां ग़लती थी वई। तुंहिंजे ख़ानदान मूंखे ॾिनो छा आहे सवाइ हिकु मामूली नौकिरी जे? नरगिस, जेकर मां चाहियां ऐं थोरो सब्र कयां हा त छा हासिल न कयां हा? तोखे ॾिसी मां अंधो थी वियुसि, जॾहिं त शहर हसीन ऐं आला ख़ानदान जी छोकिरियुनि सां भरियो पियो आहे। रुगो माण्हुनि खे सही हिसाब करे पंहिंजी क़ीमत जो अंदाज़ो लॻाइणु खपे। छा ॻाल्हि आहे? जेको अंदर वेठी आई ये अदा कुछ चाहिए? ना कुछ भी ना। दीदी उदास क्यों लगी रही है? उदास चरी मां ही उदास लगा। बदार मुंहिंजो ॾोह इहो आहे त मां ग़रीब जो ॿारु आहियां ऐं तुंहिंजो भाउ अमीर ख़ानदान जो, इन करे ॾोही मां ई हूंदसि। साईं भला हाणे पढ़ा? बाबा केतिरा भेरा पढ़ंदा? साईं हिकिड़ो मौक़ो। न अदा, घणो थियो। तूं महिनत करे अच, हाज़िर तोखे किरदारु ॾिबो। चङो, असांखे कुझु ज़रूरी कमु करिणो आहे। ठीकु आहे साईं, मां कोशिशि कंदुसि। सज्जाद साहब, अदा रसूल बख़्श लाइ को हुकुम काम? न, महिरबानी, मुंहिंजा सलाम चइजो। ठीकु। अजीब मुसीबत आहे, जंहिंखे ॾिस नदीम बणण जो शौक़ु आहे, कुझु अचे न अचे का ॻाल्हि ई न आहे। पाण सुधारे अचे त करे ॾिजांसि, न त हरूभरू ज़रूरत कान्हे। ॾिसंदासीं। तूं ड्रामे पहिरीं किस्त मूंखे करे ॾींदे? जल्दी जल्दी। वाइदो? हा हा। ईअं न त पंहिंजे मसइले में उलझी मुआरो कमी विसारे वई? न यार, ईअं कीअं थींदो? अलाह यार, अवां अदी माण्हुनि ते कहिड़ो एतबार, सभई मसइले में फाथल आहियो। तुंहिंजो ही ड्रामो मुंहिंजो हिकिड़ो मसइलो त हल कंदो। हा, इहो त बराबरि आहे, पर ॿुध, तूं अॼु ई कमु शुरू कर। चङो, कीअं था कयूं? खान साहब के नया डिजाइन में आया सब पुराना पे आहिनि हिते। खुदा न करे बीबी जी, कुलखान कॾहिं पुराना डिजाइन रखिया आहिनि? मां तव्हांखे बिल्कुलु नया डिजाइन ॾेखारिया आहिनि। कमाल आहे कायनात, तोखे तो तकरीबन सभई दुकानदार सुञाणनि था। तॾहिं मां तो वांगुरु कंजूस आहियां छा? प्लीज़ कायनात, मां कंजूस त न आहियां, एॾी वॾी फैमिली खे सपोर्ट करणो थो पवे। मुसरत, ही ॾिस केॾो सुठो आहे। छा ख़्याल आहे कायनात? न, इहा त कॉमन शइ आहे, जंहिंखे ॾिस पायो घुमे। बीबी जी, ही सिलक ॾिसो, अञा काल पोती आहे। वल्ला, अहिड़ो सिलक तव्हांखे सॼे मार्केट में नज़र न ईंदो। हा, ईअं कयो, इन मां 2 सूट ॾेई छॾियो। 2? छा थी वियो? हिकिड़ो मां वठी रही आहियां। हद थी वई, शादी मुंहिंजी थी रही आहे ऐं शॉपिंग वरी मूंखां वधीक तूं करे रही आहीं।
बीबी जी हिकिड़ो ॿी शइ बि आहे, बिल्कुलु आला क़िस्म जो शइ आहे। तव्हां खां तोड़ो अघु हिकु सेनेटर जो बेगम साहिबा ख़रीद कयो आहे। ठीकु आहे, उहे बि ॾेखारियो। ओ बीबी जी ॾिसे छा थो, तव्हांखे त ख़बर आहे सेनेटर जो बेगम आम कपिड़े खे हथ बि न लाहींदो आहे। हा, इन मां 2 सूट ॾेई छॾियो। मुसरत पैसा ॾिजो। हा अच वठ। ही वठो। बीबी जी पूरा 200 घटि। हिसाब बिल्कुलु सही आहे ख़ान साहब। न बीबी जी, हिन में त मूंखे कुझु नथो बचे। हाणे छॾियो, वरी ॿिए दफ़े कसर ॾिबी। वाह बीबी जी, इहो त ज़ुल्म आहे। हाणे छा ख़्याल आहे मुसरत, वरी बाक़ी शॉपिंग सुभाणे न कजे? जेको तोखे मुनासिब लॻे। हा, हाणे मुनासिब त इहो ई आहे त हली कंहिं होटल में वेहिजे। कीअं ताहिर? जी हाँ बिल्कुलु, मां पाण तव्हांखे इहो ई चवण वारो हुयुसि। चाकर खान नवाब साहब कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तूं बाबा छा नालो आहे तुंहिंजो? साईं गुलमोहन। अच्छा अच्छा चाकर खान, मां ऐं गुलमोहन खान तव्हां वटि अॻु में बि हाज़िर थिया हुआसीं। उहो यादि कोन अथव प्रोमोशन वारे सिलसिले में? अच्छा 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 यादि आयो। नवाब साहब तव्हांखे त ख़बर आहे ॾींहं में अलाए केतिरा माण्हू अचनि था मिलण लाइ, कंहिंखे यादि करे कंहिंखे यादि। बजा फरमायो, साईं जन वटि त अलाए केतिरा हाजतमंद रोज़ ईंदा हूंदा, कंहिंजी सूरत यादि रखी कंहिंजी सूरत यादि रखो। छा कयूं बाबा, माण्हुनि जा कम त कराइणा आहिनि न। हा बाबा फयाज़, ॾे ख़बर ख़ैर में पंधु पियो आहे? चाकर खान, बाबा साईं मोकिलियो आहे, असांजे हारनि वारो फ़ैसिलो कॾहिं था करियो। बाबा फयाज़ खान, चाचा साईं खे अर्ज़ु कजो त मां जल्दी ॻोठ अची फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कंदुसि। साईं बाबा साईं जन चयो आहे त चाकर खान खां तारीख़ वठी वठिजो। बाबा हींअर त मां तारीख़ कोन थो ॾियां पियो, मां जॾहिं ॻोठ आयुमि त चाचा साईं खे पैगाम मोकिले छॾींदुसि। ठीकु आहे साईं। साईं इहो मुंहिंजो अञा ऑर्डर न निकितो आहे, जे वरी फ़ोन थिए त महिरबानी थींदी। बाबा तुंहिंजो ऑर्डर निकिरी वेंदो, टेलीफोन करण जी का ज़रूरत कान्हे। ठीकु आहे साईं, जीअं बि मुनासिब सम्झो। हा बाबा सैफल, ॾे ख़बर तूं कीअं आयो बाबा? बाबा साईं, राज पंहिंजे भोतारे वटि न ईंदो त भला काॾे वेंदो? हूं बि असांजो कमु तव्हां न कंदो त भला ॿियो केरु कंदो? अड़े बाबा, मां वटि वरी कहिड़ा पावर आहिनि? बाबा साईं ॾे छो था वञो पिया, जेको अच्छे कारे जो मालिक आहे। भोतारे रईस वॾो बराबरि असांजो बाबो आहे, पर जेको तोखे चई था सघूं उहो रईस वारी जॻह नथा करे सघूं। चङो चङो ठीकु आहे। बाबा प्यारा जी बाबा साईं। सैफल खे मानी वानी खाराई अथई? बाबा मानी त ढव ते खाराई तव्हां न। हा भोतार, असल पुरबास लॻा पिया। चङो बाबा सैफल, हींअर मां हिकिड़ी दावत ते वञा थो पियो, मोटी अचां पोइ तोसां कचहरी कबी। चङो भोतार, सुभाणे हाज़िर थींदासीं। हाणे रस वॾे जी ख़िदमत में हाज़िर थियूं। चङो। चाकर खान, ईअं वरी कीअं था कयो? मूंखे गुलमोहन खान खे त तव्हां अॼु पंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियण लाइ चयो हो। बाबा नवाब साहब, हींअर मां वटि बिल्कुलु टाइम कोन्हे, मूंखे हिकिड़ी तमामु ज़रूरी दावत वञिणो आहे, तूं हीअं कर कंहिं ॿिए दफ़े अचिजांइ। ऐं बाबा गुलमोहन, तूं बिल्कुलु फिकर न कर, तुंहिंजो कमु थी वेंदो। ऐं हूअं बि तो वारो मिनिस्टर मुंहिंजो यार आहे। बसि साईं, महिरबानी थींदी आहे मुंहिंजी। चाकर खान, कमाल आहे, दावत जो टाइम थी वियो आहे, देरि पई थिए। हा बाबा बिल्कुलु हलूं था पिया। चङो चङो चङो, अचो अचो गुलमोहन अचो। हेलो 493101 जी, हिकु मिनट प्लीज़, फ़ोन ते ॻाल्हाए। हेलो हेलो सजाद, कहिड़ा हाल आहिनि? दुआ आहे भाभी, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? साॻिए हाल आहे जेके तो पंहिंजी कहाणी में लिखिया हुआ त उहा औरत कीअं ख़ुशि रहे सघे थी जंहिंखे मालूम थी वञे त संदसि मुड़ुसु खेसि न, पर हुन ज़रिए हासिल थियल शयुनि खे अहमियत ॾिए थो। भाभी, इहा कहाणी लिखण ते मां अॼु बि शर्मसार आहियां। न सजाद, इहा त शाहकार कहाणी आहे। चंद लम्हनि लाइ सही मूंखे बि पंहिंजो पाण ते फ़ख्रु थियणु लॻंदो आहे त हालतुनि सां मुक़ाबिलो कंदड़ उहा औरत मां ई आहियां। छॾियो भाभी, मां पंहिंजो पाण खे इन ॾोह ते कॾहिं बि माफ़ न करे सघंदुसि। यकीन कर सजाद, जॾहिं बि मां इहा कहाणी पढ़ंदी आहियां त मूंखे हिकु क़िस्म जो रिलैक्स मिली वेंदो आहे ऐं इहो अहसासु ज़िंदगी लाइ उभारींदो आहे त मां का गैर अहम न आहियां।
कॾहिं त यकीन ई न ईंदो आहे त उहा औरत मां थी सघां थी। भाभी अहिड़ी शानदार औरत भला तव्हां खां सवाइ ॿी केरु थी सघे थी? सजाद, जॾहिं को तुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे त मूंखे ॼामड़ो लॻंदो आहे। ख़बर न आहे माण्हू खे कॾहिं अहमियत मिलंदी। छो भाभी, अदा गुल मोहम्मद सां का अहिड़ी ॻाल्हि थी छा? न, तूं परेशान न थी। पोइ भला अञा मौक़ो नथा कढो? हाँ, मूं कोशिशि कई पर वटि टाइम कोन्हे। प्रमोशन जे चक्कर में लॻो पियो आहे न। अच्छा। सजाद, तूं होल्ड कर। लीला ॿारनि खे पढ़ाए पई, मां सॾे थी अचांसि। न भाभी, बसि भला ॿारनि खे पढ़णु ॾियो। को ख़ासि कमु त कोन्हे न? न को ख़ासि कमु कोन हो, बसि ईअं ई तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण लाइ फ़ोन कयमि। चङो। ऐं हा, कॾहिं थो अचे? ईंदुसि ॾींहं ॿिनि में। चङो, ठीकु आहे। ओके, ख़ुदा हाफ़िज़। चङो, ख़ुदा हाफ़िज़। ज़ैनी, ज़ैनी अडाज, ज़ैनी, ज़ैनी, तव्हां त हिन वक़्तु कॉलेज में हूंदा आहियो? तोसां मुलाक़ात कोन पई थी न, उन करे अॼु मोकल कयमि। सॉरी अदा, हू मुसरत जी शादी जी मसरूफ़ियत करे मां त तव्हां सां मिली बि न सघी आहियां। काई ॻाल्हि कोन्हे। माफ़ कजो अदा, मां त तव्हांखे अवॉर्ड हासिल करण ते मुबारकबाद ॾियण में भुलिजी वियसि। चरी, इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजूं मुंहिंजूं ख़ुशियूं ऐं ॾुख खे अलॻि आहिनि छा? इहा त आहे, पोइ बि मां सॉरी कयां थी। चङो चङो, भला अॼु त घर में आई न? न, अञा शॉपिंग किथे ख़तम थी आहे। हाँ, भला सुभाणे छा प्रोग्राम आहे? सुभाणे त मेहंदी जी रस्म आहे। छो, का ख़ासि ॻाल्हि आहे छा? न ईअं ई, तोसां गॾु वेठे खोड़ ॾींहं थी विया आहिनि। ठीकु आहे, ॿिए भेरे ट्रिप ते ईंदसि न त पोइ ख़ूब ॻाल्हियूं कंदासीं। हाणे त शादी ताईं मसरूफ़ आहियां। हा, चङो, ठीकु। ज़ैनी, एराज, जी अदी, मुंहिंजो शैम्पू किथे आहे? अलाए, शायदि अम्मा खयां हुजे। केतिरा भेरा सम्झायो अथव त मुंहिंजी शयुनि खे हथ न लॻाईंदियूं कयो, पोइ बसि साॻी कार। कॾहिं भुल का कमिरो खुलियल रहिजी वञे त का न का शइ ग़ाइब। अदी, मां त न खणंदी आहियां। तोखे त मां ख़ूब सुञाणा थी। अम्मा किथे आहे? अम्मा बेगम सिद्दीकी खे शॉपिंग लाइ चवण वई आहे। ही एॾो सवेल शॉपिंग जी छा लोड़ पई अथव? ऐं मुसरत बाजी जी शादी लाइ अम्मा खे नओं वॻो वठिणो आहे। ही मुसरत जी शादी सां अम्मा जो कहिड़ो वास्तो आहे? अम्मा पई चए त असां बि हलंदासीं। न आहे ज़रूरत, जाॾे ॾिस तयार थियूं बीठियूं आहिनि। हाणे ॿुधाए त मां शैम्पू खां सवाइ छा कयां? तव्हां चयो त मां पंहिंजो शैम्पू आणे ॾियां। जी न, तोखे ख़बर न आहे त मां इम्पोर्टेड शैम्पू इस्तेमालु कंदी आहियां। जी हा। हाणे अलाए जे अम्मा कॾहिं ईंदी। मां त तव्हां मां अची फाती आहियां। अदा, कुछ पैसनि जी ज़रूरत आहे। घणा खपनि? 1000 रुपया। एतिरा छो? अदा, टोफिल जो कोर्स, किताब, कैसेट्स ऐं फी ॾियणी आहे। बाबा, एतिरा पैसा त मूं वटि कोन्हनि। अदा, ज़ैनी ॿुधायो तव्हांखे 2000 मिलिया हुआ? 2000 त मिलिया, पर कुझु कर्ज़नि खे ॾिना, कुझु घर में। अम्मा खे सॾु कर। अम्मा, आदा सॾई। जी अबा। अम्मा, घर जे ख़र्चे मां जेकॾहिं पैसा बचिया हुजनि त असां त करे ॾियां। अबा, मूं वटि त पाई बि हरा। मूं वटि जेकी पैसा हुआ सो बेगम सिद्दीकीअ खे ॾेई छॾिया। बेगम सिद्दीकीअ खे वरी छो? अरे, तव्हांजी पूरत लाइ कर्ज़ खयो हुयमि। असांजी पूरत लाइ, पंहिंजे वेस वॻनि लाइ। अबा, ॾिसी थो। अदा खे छा थी चए? सचो थी ॿुधाए त पैसा काॾे कया अथई? अरे, तूं केरु थींदे मूंखां सच चवण वारो? मुंहिंजी मर्ज़ी मां पैसा केॾां बि कयां। त पोइ हाणे कोर्स लाइ पैसा किथां ईंदा? वञी उन खां वठ जंहिं पटी पढ़ाए मोकिलियो अथई। अदी चए थी फ़िलहाल हुन वटि पैसा कोन आहिनि। हा, हुनजे कहिड़ो मथे में सूर। हुनखे त वीचारो पंहिंजूं शयूं ख़रीद करणियूं ऐं पाण ते ख़र्च करणो।
अरे कमरे खे त इहे थी सिंगारे जहिड़ी का राणी रहंदी हुजे। अरे आमना मां काइनात थी वई आहे। अथस का असांजी परवाह। बा कल मामूली शैम्पू हारजी पियो, मां आसमान खणी मथे ते खड़। अम्मा अरे मूं सदस एयर होस्टेस थियण जी इन लाइ हिमायत कई हुई त उहो मूंखे बि दुनिया जहान घुमाईंदी कि न ईअं वात कंदी विड़ण लाइ भॻींदी। अम्मा खुदा जे वास्ते माठ नहीं कर। हाँ मां माठ कयां, बाक़ी हुनखे कुझु न चवंदे। अम्मा बुद्धि न थी। ही भी मूं ते थो आयो रहे। ठीक है बाबा सद मां कोशिश कयां थो। खुदा जल्दी। अदा भाऊ मेर आयो। हाँ ठीक है मां चवां। हेलो सजाद, मुबारकूं थई। छा जो अवॉर्ड हासिल करण जो। थैंक यू सर। यार आगे कम में फांसी पियो सने कर तो अची न सके। ना ना का गाल कोने। पीछे खोले दिस। प्यारे सजाद ला पिबलो नरोदा जो ममायस जेको वो खरीद न तो करे सके। जेको खरीद न तो करे सके यो मूल्य क्यों है? ना मो इजाफो क्यों है? चोरायो होंदे जे तू नेखे चोरी समझी थो त चोरी चोरी हुंदी है मेर। वाह सही वाह तोहफो आंदे ओ बचोराणो। सजाद तोखे ख़बर है त मां किताबन जी चोरी की चोरी न समझंदो आहियां। मुझो नज़रियो है त किताब पढ़ो चाहे ताके चोराना छो न पवन। वाह 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 जो न करियो आहे। हाणे असां त गिफ्ट ऑफिस ॾियणो आहे उनखे पंहिंजो नज़रियो ॿुधाए उनजो मसलो हल थी वेंदो। तोखे ख़बर आहे सजा त मां किताब मादी फ़ाइदे जे करे कोन चोराईंदो आहियां। शर्म नथो अचे ॾोहो करे वरी उनखे लफ़्ज़नि जो लिबास थो पाराई। सजाद तोखे छा थियो आहे? छा थियो आहे मूंखे? एॾो कड़ो छो थी वियो आहे? I'm sorry मेहर। यार कॾहिं कॾहिं ख़बर न मूंखे छा थी वेंदो आहे। ख़ैर का ॻाल्हि न आहे। तूं वेह मां तुंहिंजे लाइ चांहि चई अचां। सुठो सुठो हाणे मुंहिंजे किताबनि जो वारो आहे। सजा दरअसल ही मेरा जो किताब मार्केट में अवेलेबल ना है सो जे घुरियां त कोन ॾेई छा? मां सिर्फ ही पढ़ण लाइ नथो खणा मूंखे दरअसल पाण वटि रखणो आहे। हा मां बि तोखे हमेशह ॾियण लाइ चयो। मेहर तूं सुधरंदे कोन। ॿियो जेकॾहिं को किताब खपे त खणी वठ। ॿिया जेके किताब तो वटि आहिनि से त ऑलरेडी मां वटि आहिनि। थैंक गॉड मुझे बाकी किताब में दांत खैर थी वियो। अरे सजादत तू? वालेकुम सलाम। अच्छा मां तोखे मुबारक ॾियण आयो हुयुसि। हा घर ॿुधायो आऊं। केड़ा है गुरु? अमां जंहिंखे अॼु यादि करे रही हुई तुंहिंजो ॿियो पुटु। छोड़े सजू वॾो माण्हू थी वियो जो इनाम वठी हाणे मिलण अची। बस मां ख़ता थी माफ़ कयो। ईअं न पहिरीं कन पकड़। बस हाँ हाणे माफ़ कयो।
कीअं आहीं अम्मा ख़ुशि त आहीं न? कहिड़ो ख़ुशि आहियां बा। ध्रुव नौकरी छॾाए छॾी, अकेलो घर खाइण नथो अचे। चवांसि थी ध्रुव शादी कर, पर ॿुधे थो छा? अम्मा भला मानी कॾहिं मिलंदी? बुख लगी आहे, सजाद खे बुख हूंदी। प्लीज अम्मा जल्दी कर। ॾिसे थो कीअं थो नटाए। सजू सम्झाए नथो पंहिंजे भाउ खे? हाँ मां सम्झायांसि थो। वे सजाद ध्रुव अम्मा जी ख्वाहिश छो नथो पूरी करी? छॾ यार, तूं बि अम्मा जे चक्कर में अची वएं। त छा हाणे कॾहिं छा फोन कंदे? तूं ॿुधाए, तूं लीला खां सवाइ ॿी कंहिं सां शादी करे सघीं थो? न। त मां सरीना जे क़त्ल थियण खां पोइ शादीअ जो कीअं थो सोचे सघां? पर दुर्मोहम्मद, अम्मा जी ख़ुशी जो हिन में आहे। न सजाद, हाणे कॾहिं बि मूंखे शादीअ जो न चइजांइ। तूं ॿुधाए, लीला जा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे। कुझु लिखी पियो? हाँ, तो ड्रामो लिखण लाइ मिलियो त आहे, पर तोखे त ख़बर आहे यार, मुंहिंजे घर में का न का परेशानी त आहे ई आहे। अञा शुरू कोन कयो अथऊं। वरी कहिड़ी परेशानी थी आहे? वरी असद तो टॉफल करे, उनजे कोर्स लाइ पैसा कोन्हनि। घणा खपनि? वो 1000 खनि खपंदो। ठीकु आहे, सुभाणे बंदोबस्तु थी वेंदो। हाणे त आराम सां ड्रामो लिखबो न? हा बिल्कुलु। ठही वियो? तव्हां मानी खाओ त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। सजू, घर वारा त ख़ुशि आहिनि न? हा ख़ुशि आहे। मुंहिंजा सलाम चइजान। हा हा। सजाद खा मान। सजाद पंहिंजो पाण खे बदिलाए यार। छा मतिलब? इन मसइलनि में फाथल केसी रहंदे अहिड़ो रस्तो अख़्तियार कर जंहिंसां तुंहिंजी माली हैसियत सुधरे। पोइ भले हो चोर दरवाज़ो छो न हुजे। हा, तूं ईअं करे सघीं थो? उन में ख़राबी कहिड़ी आहे? उहो ई असांजी जदोजहद, असांजा आदर्श, इहे असां जंहिं ढंग जी ज़िंदगी गुज़ारी आहे उनजी पाण नफ़ी कयूं। शराब जे पुठियां रोअण मां छा थो मिले? ज़िल्लत, महरूमी, शिकस्त। सजाद, हाणे त दुनिया बि ख़्वाबनि मां निकिरी आई आहे। तुंहिंजो इशारो इश्तराकियत ॾांहुं आहे। हा, जॾहिं नज़रियनि जो दीवालो निकिरी वियो आहे त पोइ ख़्वाबनि आदर्शनि जे पुठियां पवण जो फ़ाइदो? गुरुमन, असांखे सियासतदान त आहियूं कोन जो वही नज़रियनि जी ॻाल्हि करियूं। असांजो आहे इंसानियत जो रस्तो। हाणे असां जेकॾहिं पाण रस्ते खे छॾे ॾियूं त पोइ बाक़ी बचे छा थो? ठीकु आहे, तूं इंसानियत जे रस्ते ते हलंदो रह, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? किथे तूं मेहरतन आई? जी मलका आलिया, गुलाम तहाजी शर्फ मुलाकात लाइ खिदमत में हाजिर है। कंहिं महिल आहे? मिठू चाय खणी अच। जी अदी, काफ़ी देर थी अथव। सजाद घर में कोन्हे, तहांजो ॿुधुमि त चांहि जो बहानो करे वेही रहियसि। पोइ मूंसां मिले छो न? ख़बर अथमि तहांजी निंड फिटाइण केॾो न कबीरो गुनाह आहे। तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं त मूंखे वणंदियूं आहिनि। शुक्र आहे, मुंहिंजी का त ॻाल्हि वणेव थी। ॿियो भला तो में आहे छा? मूं त कॾहिं बि दावा न कई आहे। तूं कॾहिं करे बि नथो सघीं। अदी तव्हां लाइ चांहि रखी अची। अचां थी। कॉलम त लिखंदो हूंदे? पेट त पालणो आहे। ऐं डॉक्टरेट? उहा भले पई। अॼु वांदो आहीं? न बि हूंदसि त तव्हांजे लाइ थी थो सघां। हा, भला निकम्मे माण्हू खे ॿियो कहिड़ो कमु? हा ॿुध मेहर, अॼु मुंहिंजी साहेड़ी जी शादी आहे ऐं तोखे मूंसां हलणो पवंदो। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। तूं तेसि ताईं मिठू सां कंपनी कर। मिठू चांहि मुंहिंजे कमरे में पहुचाए वञ।
जी अदी खणी थो ॾियां। अदा कायनात नेठ जो वक़्तु कढे ही वे न विया कान थी, मुंहिंजी अॼु फ्लाइट आहे। मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाँ चयो। अदा तव्हां असद जे पैसनि जो बंदोबस्तु नथा कयो? ढोड़ ढुक कई अथमि, ॾींहं ॿिनि में मिली वेंदा। ईअं न थिए जो टाइम गुज़री वञे ऐं हिन भेरे बस टोफल न करे सघे। हिन भेरे न करे सघियो त वरी ॿिए भेरे कंदो, कहिड़ो थो फ़र्क़ु पए। कमाल आहे, तव्हांखे वक़्त जो को एहसास ई कोन्हे। ऐं माण्हू आहिनि जो चाहिनि था त अॼु दुनिया खे फतेह करे वठूं। अमेरिका में वञी रहण सां दुनिया फतेह थी वेंदी। तव्हां छा था सम्झो, हिते रही तरक़ी कबी? तरक़ी रुगो अमेरिका में रही ई करे थी सघिजे। दुनिया जेका तरक़ी कई आहे न, उहा तव्हां सोचे बि नथा सघो। खूह मां ॿाहिरि निकिरी अचो अदा, तरक़ी जो त मफ़हूम ई बदिलजी वियो आहे। रंगीन शीशनि खे ॾिसी तूं सम्झी थी त उन्हनि में पाणी बि न आहे, पर मुंहिंजी भेण मशरिक़ ऐं मग़रिब अञा ताईं उन साॻे खूह में पिया आहिनि। तव्हांजी नज़र में मादी तरक़ी जी का अहमियत न आहे? रुगो मादी तरक़ी न आहे। रूहानी तरक़ी तव्हां पाण लाइ रखो, असां लाइ मादी तरक़ी सही आहे। छा मिलियो तव्हांखे रूहानी क़दरनि खे चिमड़ी? तंगदस्ती, बदहाली, बेवसी? ठीकु आहे, तव्हां असांजी मदद नथा कयो, न कयो। मूं में एतिरी ताक़त आहे तव्हां हुनखे अमेरिका सेट करे सघां। सजाद, सभु ठीकु थी वेंदो। न लीला, ॾींहों ॾींहों मुंहिंजे ऐं काइनात जे विच में दीवार ऊभी थींदी पई वञे। जॾहिं बर्लिन जी दीवार टुटी सघे थी त तुंहिंजी काइनात जी विच जी दीवार छो न ठही सघंदी? बर्लिन जी दीवार का माण्हुनि त कोन ठाही हुई न, रियासती जबर जे करे वजूद में आई हुई। पर जॾहिं माण्हू पाण दीवार बनाइनि त पोइ कहिड़ी थी उमेद रखी सघिजे लीला? तूं मूंखे पंहिंजे घर अचण ॾे, पोइ ॾिस त कीअं मां काइनात ऐं तोखे हिकु थी कढां। तूं पहिरीं मुंहिंजे घर अची छो थी जो मां ऐं काइनात हिकु थींदासीं? ना उम्मीद न थी सजाद, मां जल्दी तुंहिंजे घर अची रही आहियां। छा मतिलब? भाभी चयो आहे त अॼु कुझु बि थी पवे अदा सां ॻाल्हाईंदी। ऐं अदा गुल मोहम्मद मञी वेंदो? आसार त अहिड़ा था नज़र अचनि, प्रमोशन जे आसरे अदा ॾाढो ख़ुशि आहे। वाकई भाभी अॼु अदा गुल मोहम्मद सां ॻाल्हाईंदी? हाँ। अञा जागी पई? मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॾिस नरगिस, मां हिन ॾाढो थकल आहियां, सुभाणे सुबुह सां ॻाल्हाइजे। सुबुह जो तव्हांखे ऑफिस वञण जी जल्दी हूंदी आहे, शाम ॿारनि जी पढ़ाई लाइ वक़्तु, रातूं दोस्तनि लाइ। मां नथी सम्झां त कॾहिं तव्हांखे वक़्तु मिलंदो। ठीकु आहे, पर मां तोखे ज़्यादा वक़्तु नथो ॾेई सघां। छो? तव्हां ते मुंहिंजो को हक़ कोन्हे? नरगिस, तूं सम्झी छो नथी? सुभाणे सुबुह जो मूंखे हिकिड़ी अहम मीटिंग में वञिणो आहे। एनीवे, तोखे जेको कुझु चवणो तूं चओ। लीला जे मुतालिक़ तव्हां छा सोचियो आहे? छा सोचियां? हाणे त हुनखे पंहिंजो घर वसाइणु घुरिजे। तॾहिं में कसूर कंहिंजो आहे नरगिस, संदसि या मुंहिंजो? केतिरा रिश्ता आया आहिनि वॾी इनकम वॾे स्टेटस स्टैंडर्ड वारा, खेसि हिकिड़ो पसंदि कोन्हे। गुलू, एनीवे, तोखे जेको कुझु चवणो तूं चओ।
लीला जे मुतालिक तव्हां छा सोचियो आहे? छा सोचा? हाणे त हुनखे पंहिंजो घर वसाइणु घुरिजे। तॾहिं में कसूर कंहिंजो आहे नरगिस? संदसि या मुंहिंजो? केतिरा रिश्ता आया आहिनि वॾी इनकम वॾे स्टेटस स्टैंडर्ड वारा, खेसि हिकिड़ो ई पसंदि कोन्हे। गुलू, तव्हांखे त ख़बर ई आहे असांजी लीला कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहे। इन शयुनि जी हुन वटि का अहमियत कान्हे। हा, हुनखे त दुनिया सॼीअ में हिकिड़ो कंगलो माण्हू पसंदि आहे। मां हुनखे राणी बणाइणु चाहियां थो, पर हू हिकु नाकारा माण्हू खे अहमियत ॾे रही आहे। सजाद नाकारा छो आहे? अञा कल ताईं त तव्हां हुनजी तारीफ़ कयो पिया। जे अहिड़ो हुजे हा त तव्हां हुनखे पंहिंजी ऑफिस में छो घुरायो हा? उहा ॿी ॻाल्हि आहे नरगिस, पर मां हिकु सुञे माण्हू जे हथ में पंहिंजी भेण जो हथु ॾियां, इहो त सोचो कीअं? हुनजे खाइण पीअण हर शइ जो बंदोबस्तु छा मां कंदुसि? तव्हांखे ख़बर नाहे सजाद मरी वेंदो, पर ईअं सोचण बि बर्दाश्त न कंदो। किथां खाराईंदो पंहिंजी ज़ाल खे? मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं काइनात हुनजी मदद न करे हा त सॼो घर वेलावे। इहो ग़लति आहे। छा ग़लति आहे? गुल, मां सभु ॼाणां थी। सजाद लीला खे कॾहिं का तकलीफ़ न ॾींदो। ऐं असांजी लीला जी घुर्जूं कहिड़ियूं आहिनि? हू त सादी छोकिरी आहे। लीला सादी छोकिरी थी सघे थी नरगिस, पर मां न आहियां। मूंखे ख़बर आहे त कहिड़ी शइ जी केतिरी क़ीमत आहे। तव्हांखे ख़बर आहे त इन मापतौर सां लीला जो छा थींदो? ॾिस नरगिस, मां हिकिड़ी कंसेशन ॾेई सघां थो। तूं चओ हुन बेवकूफ़ खे त अञा बि वक़्तु आहे लीला खे हासिल करण लाइ का सुठी नौकरी हासिल करे, मूंसां गॾु घुमण लाइ पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाए। हाणे त हुन अवॉर्ड बि हासिल कयो आहे, छो नथो अवॉर्ड खे कैश कराए? When the dust settled, the doctor saw Lara by the well. She had filled 2 buckets and hung them on a yoke across her left shoulder. हुन जा वार दज़ खां बचण लाइ रुमाल में अॻियां ॿधल हुआ ऐं हुन पंहिंजी उॾामदड़ स्कर्ट खे गोॾनि सां भिकोड़े रखियो हुयो। हुन खॾे हलणु शुरू कयो, पर ॿिए झूटे सां उहा बीहजी वई। हवा हुनजे रुमाल खे वञी हाथ ते ॾांहुं सटियो, जिते अञा बि कुकड़ियूं चुगी रहियूं हुयूं।
ज़ीवागो डोड़ पाती रुमाल खयईं ऐं हुन ॾे वियो पंहिंजी मख़सूस ख़ुशबू महफ़ूज़ रखंदे हैरत में बि पंहिंजे मुंझ ऐं लुत्फ़अंदोज़ थियण खां पाण बचाए न सघी हुई। हुन रुगो इहो चयो, मां कॾहिं बि विच रस्ते न बीहंदी आहियां ऐं कंहिं बि कम खे मुकमल थियण खां अॻु न छॾींदी आहियां। जे तूं मूंसां मिलण आयो आहीं त अच। बाक़ी छा लाइ आयो? मूंखे कहिड़ी ख़बर? अच्छा कि बाल्टी मूंखे ॾे, मां तोखे ॾिनो। मुंहिंजे हूंदे तूं कमु करी इहो बर्दाश्त छा ॿाहिरि? तूं हिनखे कमु थो चवईं? हाणे बाल्टियुनि जी पच छॾ त ॾाका न ख़राबु करे छॾनि। हा ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि जे करे हिते आयो आहीं? साल खां वधीक त मां तोखे हिन शहर में ॾिसंदी थी अचां, तोखे हिकु घड़ी बि न मिली आहे हेॾां अचण लाइ। तोखे कीअं ख़बर पई? मूं तोखे लाइब्रेरी में ॾिठो। हाणे ईअं न चइजां त तो मूंखे ॾिठो ई न हो। वाह हिन महिल काॾे तयारी आहे? यार तूं बची पा। तव्हांजी तबीयत कीअं आहे भाभी? ठीकु आहे। तव्हांजे लाइ चांहि ठाहे वठां? न फ़िलहाल ज़रूरत कान्हे। लीला जी भाभी। सजाद जो हाल हवाल कोन ॾिने? तव्हांजी तबीयत ठीकु कान हुई न, मूं सोचियो त सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। कीअं आहे त ख़ुशि न? हाँ बिल्कुलु ख़ुशि आहे। लिखे पियो? ॾींहुं राति लिखंदो रहे थो। अहमद अली जी तकड़ लॻी पई अथसि न। छा पियो लिखे? तव्हां पढ़ंदो त ॾाढो ख़ुशि थींदो। हमेशह जीअं बिल्कुलु अनोखी शइ लिखी अथई। सजा त लिखंदा ई अनोखियूं शयूं आहे। भला अचे कॾहिं थो? अॼु शाम जो अची रहियो आहे न तव्हां सां मिलण। छो भाभी तव्हां उदास छो थी वियो? न न अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। बाबा साईं पियो अचे। हाणे छा थींदो? पुॾे में हूंदो छा थींदो? अस्सलाम वालेकुम बाबा साईं। हल ॿार। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। पर इशराफ़ जंहिं माण्हूअ खे मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कोन्हे मां हुन सां मिलण बि पसंदि न कंदो आहियां। बाबा साईं ग़लती थी वई आहे। ॻाल्हि ईअं न आहे, अख़बार में हरूभरू खणी बदनाम कयो आहे। ही तस्वीरूं कूड़ थियूं ॻाल्हाइनि। येलो जर्नलिज़म बाबा साईं, तव्हांखे त प्रेस जी ख़बर आहे। ॻाल्हि रुगो इहा आहे त हुन पार्टी में मारिया बि मदो हुई। उहा बि तुंहिंजे करे? न बाबा साईं न, मारिया का आम औरत कान्हे, शहर जी मशहूर शख्सियत आहे। ख़बरदार जो हुनजो नालो वरितो अथई। छा थींदो हाणे? बाबा साईं परेशानी जी का ॻाल्हि कान्हे, अख़बार में तरदीद अची रही आहे। तरदीद सां छा थींदो? माण्हू बेवकूफ़ हूंदा आहिनि चाकर खान। बसि बाबा साईं ग़लती थी वई आहे, आइंदा ईअं न थींदो। केतिरा वाइदा कया थी उन्हनि ते अमल करी थो? आइंदा ईअं न थींदो बाबा साईं। कन खोले बि चाकर। आइंदा जेकॾहिं ॿिन्ही खे गॾु ॾिठो वियो त पोइ सुठो न थींदो। मूंखे पंहिंजी इज़त खां वधीक ॿी का बि शइ प्यारी न आहे।
मिठो ॿुधी कोन थो? अमा ॻोठा माण्हू था लॻनि। हई घोड़ा मुठियसि छोरा ॿाहिरि निकिरी ॾिसी नथो त केरु आहिनि। असांजो पंहिंजे मसलनि में पूरा मथां वरी मुसीबत अची कड़की आहे। अमा काको पीर बख़्श आयो वठी था। अरे छोरा तो पीर बख़्श आहे त ॿाहिरि छो बीहारियो अथईसि? अरे अंदरि वठी अचीसि न। अहिड़ा महिमान त रोज़ अचनि जो मुसीबत बजाए रहमत जा फ़रिश्ता साबित थियनि। अदी सलाम अलैकुम। अदा वालेकुम सलाम। अदा भली है जी है। अदा पीर बख़्श मसे मसे मोह कयो अथई। बस अदी ज़माने जा कम करियो। अदी तव्हां ख़ुशि आहियो न? हाँ अल्लाह जा शुक्र आहे। अरे अब्बा तू तो खुश आही ना? जी जी दुआऊं पिया कनि। अय्या मरे तू परे छो बीठी आई? मामा सां मिले ना? हलिया पुट हलिया। बिस्मिल्लाह जी अम्मा खुश आहीं ना मां? जी काका खुश आहियां। मिठू खीर त वठी आ ता दे पीर बख़्श खे चांहि ठाहे पियारियो। काला केस्ती करे वञा थो मां। हाँ दा ॻोठ ॾे त सभु ख़ैर हो न? अदी खुदा का सब खैर आहे। ॻोठ वारा सभु दुआऊं पिया कनि तव्हांखे यादि पिया कनि ॾाढो। बाक़ी अदी हिकिड़ी ॻाल्हि आहे त अधो कंडो गुज़ारे वियो। हाँ अधो कंडो गुज़ारे वियो? जी अदी। भला ॿिया कहिड़ा हाल आहिनि दा? रब जा करम ॿियो सभु सुख आहे। हा सची हू पंहिंजो सेठ हो न छुटो हाँ उन्ही खे धारियल खड़ी आहे। हाँ बाक़ी ॿियो कुल ख़ैर आहे। अल्लाह जा लख एहसान। मिठू अञा पे तुझी स्त्री थे? हाँ ख्याल सां त कालर न सड़ी वञे ई। अमा ॾिसेसि थी। अरे अब्बा तू वञी नथो? अदी छॾ खणी मिठू करे तव्हां सुस्त्री करे। अब्बा हली न? जी बाबा। पुट तूं ही कर तूं ही वञी खीर वठी आ। हाज़िर। शाबाश पुट। पुट जी बाबा। ही कर फ्रूट भी वठी अचजा। हाज़िर। अरे अब्बा पैसा त वठी वञ। न जी जी न पैसा आहिनि। अदी पाण खे धारिया थोरी आहियूं पंहिंजा पाण में साॻी ॻाल्हि आहे। अरे अदा ॾाढो ज़ोरावर आहे। अदी बड़े ख़ैर आहे बड़े ख़ैर। हाँ छा लिखी? बस ठीक है मूंखे ॾे मां ॾिसां। ये छा लिखियो थी? कंहिंजी बि स्पेलिंग सही कान्हे का? एतिरी चुकूं? मां तव्हांखे वॾो माण्हू ॾिसण थो चाहियां। केॾी महिनत थो कयां मां तव्हां सां। उन बावजूद ही हाल आहिनि। ऐं सनी आहे त पंहिंजे दोस्त जे घर सालगिरह ते वियो आहे। तूं को केयर नथी करे ॿारनि जो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सचा प्लीज। महिरबानी। छा हाल आहे सजा? बड़ी ख़ैर आहे तव्हां ॿुधायो? बस ॾिसी पियो त ॿारनि सां ॾाढो मथो पियो हणा। पढ़नि सफ़ा कोन पिया। अदा तव्हांजी फ़ोन आहे मूं कमरे में रखी आहे। हाँ सजा जस्ट मिनट। अच्छा तेसिताईं तूं ॿारनि खे बि ॾिस। हाँ का बि शरारत न हलंदी। ऐं सनी खे बि घुराए वठो। छा ॻाल्हि आहे सूटी छो नथी पढ़ी? हाँ सजाद ॿारनि जो को ॾोह कोन्हे। संदसि तरीक़ो ई अहिड़ो आहे जो चङे भले जो साह निकिरी वञे। ट्यूटर जे वक़्तु ॾाढा होशियारु हूंदा हुआ। पोइ भाभी ट्यूटर खे जवाब छो ॾिनो? हिन में भाभीअ जो कहिड़ो ॾोह? अदा जो ख़्यालु आहे त ट्यूटर खे कुझु नथो अचे। पाणी बहितर पढ़ाए सघनि था। बसि माण्हू जे दिमाग़ में हवा भरिजी वञे त पोइ कहिड़ो इलाज करे सघिजे थो। नरगिस नरगिस जल्दी कर मुझे को वॻो कढी वठ। मूंखे मिनिस्टर साहब सां अपॉइंटमेंट मिली वई आहे। प्लीज जल्दी। ठीकु। ऐं ॿुध को शोख रंग वारो वॻो न कढिजाए। वॾो माण्हू मथां बुरो लॻेसि। जी सजाद वॾनि माण्हुनि वटि ठाह ठूह सां बि न वञिजे। अलाए छो पंहिंजी इंसल्ट महसूस कंदा आहिनि। ख़ैर फ़क़ीराणे हाल में बि न वञणु खपे। इहा ॻाल्हि मुंहिंजी नोट करे छॾिया ईंदा कमु ईंदई। हा दा
मूंखे वॾनि माण्हुनि जे ज़हनियत जी चङी तरह ख़बर आहे। अच्छा लिया सजाद लाइ चांहि ठाहे वठ बाबा। हाँ दही ठाहियां थी। तव्हां पीअंदो? न मूं वटि टाइम कोन्हे को, मां न पीअंदुसि। सजाद स्वीटी खे पढ़ाए पोइ वञजांइ। हाँ ठीकु आहे। ठीकु आहे न स्वीटी? मां वापसि मोटी अचे सभु स्पेलिंग्स वरी ॾिसंदुसि वरी लिखाईंदोमांइ। ठीकु आहे? हा चाचा खे तंग न कजांइ। स्वीटी छा पियो पढ़जे? हाँ भाभी तव्हां अदा गुल मोहम्मद सां ॻाल्हायो? हाँ कॾहिं भाभी? काफ़ी नहीं थिया आहिनि। तव्हां ॿुधायो ई न। लीला तव्हांखे ॿुधाइण जे मुंह में हौसलो ई न पियो थियो। इनकार कयईं। छा चयईं भाभी? उहो साॻियो रिंगट। सजाद जी वॾी नौकरी वारो? हाँ हिन खां सवाइ हू का ॻाल्हि मञण लाइ तयार न आहे। हाणे छा थींदो? हाणे इहो थींदो त तूं ऐं मां हमेशह लाइ हिक ॿिए खां अलॻि थी वेंदासीं। ॾिसो थी भाभी। सजाद ईअं त न चओ। कीअं न चवां भाभी? हाणे बाक़ी बचियो छा आहे जो माण्हू